द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। आषाढ़ वहकारा चिणगाई तीलियूं। हर शख्स जेको भी मिले तो हिन महफ़िल जो, हर शख्स जेको भी मिले तो हिन महफ़िल जो, उन जे चपनि ते का शिकायत को शिकवो आहे। हर हिक वटि बहानो न हो सिंधी न ॻाल्हाइण जो, हर हिक वटि बहानो न हो सिंधी न ॻाल्हाइण जो। गुम थी भाषा सिंधी किथे न को निशान मिलंदो आहे। हर काफ़िलो मिलियो सदा अणॿुधो करण वारनि जो, हर काफ़िलो मिलियो सदा अणॿुधो करण वारनि जो। सिंधियत राह जो को हमराही न मिलियो मूंखे आहे। वक़्तु विसारींदो या रखंदो यादि नालो आज़ाद सचल जो। गैर सिंधी मजलिसुनि में मशगूल फ़ैसिलो करण वारो आहे। वक़्तु विसारींदो या रखंदो यादि नालो आज़ाद सचल जो। गैर सिंधी मजलिसुनि में मशगूल फ़ैसिलो करण वारो आहे। हर हिक वटि बहानो न हो सिंधी न ॻाल्हाइण जो। थी गुम भाषा सिंधी किथे न को निशान मिलंदो आहे, न को निशान मिलंदो आहे। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।